नाज़रीन, लकी गुलाम शाह में बिजली की डिगी लोडशेडिंग खिलाफ शहरनि 3 कलाक शटरबंद हड़ताल करे एहतजाजी धरणो हयो आहे। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है हिदायतुल्लाह महर जी। हिदायतुल्लाह गुलाम शाह के चक शहर में मुसलसल बिजली की लोडशेडिंग खिलाफ सबको खिलाफ हिते शहरनि पारां वॾे अंग में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन हवाले से अचो त शहरनि खां पुछूं था त उनजो छा चवणु आहे। बिजली जो जेको लोडशेडिंग आहे उहो कहर जो रूप अख्तियार करे चुकी आहे ऐं असां जेको आहे सो इन जो ज़िम्मेदार असां पंहिंजे MNA खे बि सम्झूं था। MPA साहब खे ॿियूं सभु शयूं कूड़ियूं सचूं नज़र अचनि थियूं, पर टके जी बि चक जे जेन्युइन मसइलनि ते ॻाल्हाइण जी उन्हनि खे अमर नथो थिए पियो। असां बि हिन पाकिस्तान जा शहरी आहियूं, असां बि हिन आइन जा पासदार आहियूं। असां सां इहो सलूक तव्हां न कयो जो असां ॼण ॿिए कंहिं इलाइक़े जा शहरी हुजूं, असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञनि, हितां जे माण्हुनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। 3 महीननि खां वठी आज़ार आहे, मुसलसिल 48 कलाकनि खां वधीक लोडशेडिंग रहे थी। जेकॾहिं अगरि उनजी महिरबानी थिए थी 2-3 मिंट ॾियनि था त उन में ट्रिपिंग करनि था, उनजा एम्पियर किरनि था, जीअं असांजी बिजली न हली सघे। मुसलसिल असां सां नाजाइज़ी आहे। अॼु असां पुरअमन तरीक़े सां एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। असां सां शहरवासियुनि भरपूर असांजी हिमायत कई आहे ऐं पाण मुरादो उन्हनि पंहिंजा कारोबार मुकमल बंदि रखिया आहिनि, शटर बंदि हड़ताल कराई आहे। तव्हांजो कारोबार तबाह थियो आहे, हिन इलाइक़े खे हिन शहर खे माशी नुक़सानु रसे थो। अॼु चक शहर जे बाशऊर अवाम हिकिड़े पुरअमन एहतजाज जो सॾु ॾिनो त कारोबारी दोस्तनि गॾिजी करे समूरो शहर जो कारोबार बंदि करे छॾियो ऐं हिन पुरअमन एहतजाज में शिरकत कई। हीअ अॼु जेको चक शहर हुयो, हिन जा बाशऊर अवाम हज़ारनि जी तइदाद में रोडनि ते निकिरी आया। इहो ई मुतालबो रखियऊं त असांखे चोरी नथी घुरिजे, असांखे हक़ ऐं साफ़ बिजली खपे थी, असांजे चक फीडर खे एक्सप्रेस कयो वञे। ताई ज़ुल्म आहे चक शहर सां, इहो सम्झ में नथो अचे छाजे करे। जॾहिं त पुठिते पियल ॻोठ रुस्तम ऐं मुमदाबाग वग़ैरह ॿिया नंढा ॻोठ आहिनि, उन्हनि में एक्सप्रेस फीडर आहे। जॾहिं त चक शुरूअ खां वठी एक्सप्रेस फीडर मंज़ूरु थियल आहे, उनजे बावजूद बि चक खे पुठिते रखी चक खे न कयो वियो आहे। इहो सम्झ में नथो अचे त सियासी मुदाख़लत आहे या ॿियो को इन में को कंहिंजो को अमल दख़ल आहे। पोइ इन जे अलावा उन खां अलावा 24 कलाक 48 कलाक बिजली जी लोड शेडिंग सम्झ खां ॿाहिरि आहे। चक शहर में जेका हिन वक़्त ताईं रैली गुज़री, जंहिंमें सियासी समाजी शहरी ऐं वॾे तादाद में समाजी अॻुवाणनि बि शिरकत कई। उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त फौरी तौर ते सिबको जेके असां सां नाजाइज़ियूं करे रहिया, फौरी तौर ते उन्हनि बंदि न कयूं त ॿीहर जेको आहे नओं सॾु ॾिनो वेंदो, जेको हींअर शहर जो न हूंदो ऐं उहो सखर शिकारपुर जहान खान चौक बंदि करे उते एहतजाजी धरणो ॾिनो वेंदो।